कुंडरी में ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन पारा मंशियात जुआ जे अडन समाजी बुराइन खिलाफ अमेरिकन चौक खां प्रेस क्लब कुंडरी ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी तालिब हुसैन पौड़, गौतम राठौड़, अलडनो मेमून, मसू चांडियो, अरशद लियाकत, राजा असद खान, मामन चांडियो ऐं ॿियनि कई। एहतजाज में ह्यूमन राइट समेत सियासी ऐं समाजी माण्हुनि शिरकत के अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुंडरी में मंशियात जो कुदो कारोबार सरेआम हली रहियो आहे, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाह थी रही आहे। कुंडरी में तमामु मंशात वधी वियो आहे, जंहिंजे करे असांजा नौजवान नस्ल तबाह थी विया आहिनि। उन खां पोइ जेको असांजो लॉकडाउन थियण खां पोइ व्याजिन जेको असांजे सेठनि जेतिरा बि आहिनि ज़िमेदार तबिके खे तबाह करे छॾियो आहे। इन जे लाइ तफ़सील वारा असांजी सेठनि खे दुकाननि ते वञी घटि वधि ॻाल्हाइनि था। मुंहिंजो चवणु इहो आहे अदालत गवर्नमेंट खे जेको व्याजिन खोरनि जे ख़िलाफ़ु एक्शन कजे और मंशात ख़िलाफ़ु एक्शन कजे और जेको बि जुआनि जा अॾा आहिनि इहे बंदि करणु खपे। असांजो ज़िले जे अॼु इहो तालके ते थियो आहे, सुभाणे असांजे ज़िले ते बि थींदो। जेतिरी जल्द सां जल्द असांजे लाइ मुसलमान इंसाफ़ वठी वञनि, जे लाइ मंशात बंदि थियणु खपे। ऐं हिते जेके समाजी बुरायूं आहिनि काफ़ी हद ताईं वधियल आहिनि, जिन में स्पीड सां तेज़ी सां जेके से फैलिजी रहियूं आहिनि। उन्हनि में जुआ, फ़ाहिशत ऐं मंशात। असां मंशात जे ख़िलाफ़ु जेको आहे भरपूर एहतजाज कयो आहे ऐं ॿी सूरत में मंशात न बंदि थी असीं एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। पासर माण्हुनि खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे असांजी अपील आहे त बताखोरी जेका आहे सा मंशात ऐं ॿियूं जेकी काफ़ी समाजी बुरायूं आहिनि उन ते कंट्रोल कयो वञे। असांजो हीउ पुरअमन एहतजाज आहे, हींअर थोरी मिक़दार में एहतजाज माण्हू गॾु थिया आहियूं ऐं एहतजाज वधायो वेंदो। जॾहिं त जुआ जा अॾा, फाश जा अॾा ऐं ॿिया बि केतिरा ई गैर क़ानूनी कारोबार सरेआम हली रहिया आहिनि, जंहिंजे करे असां ह्यूमन राइट्स जी प्लेटफॉर्म तां अॼु उन गैर क़ानूनी कमनि जे ख़िलाफ़ु एहतजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे ऐं इहो सिलसिलो हाणे एसि ताईं जारी रहंदो जेसिताईं असां इन्हनि खे बंदि कराइण में कामयाबु न थिया थियूं। ॿिए तरफ़ हिननि जो चवणु हो थरदीब ऐं निजी बैंकनि वारनि ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। थरदीब वारा ग़रीब माण्हू जेके हिन वक़्तु ॿोॾि जी सूरत हाल में सख़्तु परेशानियुनि जो शिकार आहिनि, ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान आहिनि, उन्हनि ते निजी बैंकनि जा मुलाज़िम 10-10 माण्हुनि जा वफ़द वठी उन्हनि ग़रीब माण्हुनि खे हिरासां ऐं परेशान कनि था, जेको क़ाबिले मज़म्मत अमल आहे। हिननि वधीक चयो त असां ह्यूमन राइट्स जे प्लेटफॉर्म तां मुतालबो कयूं था त वस वारनि खां त कुंडरी जी इंतज़ामिया खां मनशियात समेत गैर क़ानूनी कमनि ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं निजी बैंकनि वारनि खे बि ऑर्डर जारी कया वञनि त कुझु वक़्तु किस्तनि में लेट कई वञे, जीअं को ग़रीब ख़ुदकशी करण खां बची सघे। हिननि वधीक चयो त अगरि असांजा मुतालबा न मञिया विया त ह्यूमन राइट्स पारां धरणे जो ऐलान कयो वेंदो। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।